ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन तव्हां सां शेयर कंदासीं। कराची मां सईदाबाद थाणे जद में हथियारबंदनि हथां हिकु ॼणो मारिजी वियो आहे, हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कराची मां सईदाबाद थाणे जी हद खुर्शीदपुरा कब्रिस्तान वटि रिक्शे में सवार ॿिनि ॼणनि खे हथियारबंदनि गोलियूं हयूं। गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो आहे ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो नतीजो लॻी रहियो आहे। इन बाबति वधीक जांच कई पई वञे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया। सईदाबाद थाणे जी हद खुर्शीदपुरा कब्रिस्तान वटि रिक्शा में सवार ॿिनि ॼणनि खे हथियारबंदनि गोलियूं हयूं। हिकु ॼणो मारिजी वियो आहे, हिकु ज़ख़्मी थियो आहे। सिंध पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ज़ाती दुश्मनीअ जो नतीजो लॻी रहियो आहे। वधीक जांच कई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आमिर सुप्रो खां। जी आमिर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, सईदाबाद रोड ते खुर्शीद कब्रिस्तान भरिसां जेको आहे फायरिंग जो वाक़ियो पेश आयो। वाक़ियो जेको आहे रक्शे ते फायरिंग कई वई, जंहिंमें हिकिड़ो जेको माण्हू आहे उहो मारिजी वियो आहे ऐं ॿिया ज़ख़्मी थिया आहिनि। ड्राइवर ज़ख़्मी जो चवणु आहे चौकी में उहो बाज़ार लॻाइण में उते दुकानु हुयो, हुनजो जेको वापसी अची रहिया हुआ त ओचितो उन्हनि ते फायरिंग थी आहे। SSP क्यामाड़ी फिदा हुसैन जावरी पिणु मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हीउ वाक़ियो आहे इहो रक्शो रोकण जे इशारे ते न बीहण ते पेश आयो आहे ऐं लॻी ईअं रहियो आहे त हीउ ज़ाती दुश्मनी ते पेश थियो आहे। ऐं जेको मरंदड़ शख़्स आहे हुनजी सुञाणप जेकी आहे अब्दुर्रहमान तौर थी आहे, जेको कुझु ई ॾींहं पहिरियां जेको आहे पेशावर जे इलाइक़े में कराची में आयो ऐं अॼु जेको आहे उहो रक्शे जी फायरिंग में मारिजी वियो आहे। हिकिड़ो सख़्तु ज़ख़्मी आहे जंहिंखे आबादी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जी वरी महिरबानी आमिर।